मीरपुर माथिले मां खे आगाह कयूं मकानी चूंडनि जे हवाले सां ज़िले घोटकी में 1524 उम्मीदवारनि मां 51 उम्मीदवार बिना मुक़ाबिले कामयाब करार ॾिना विया आहिनि। मुख़्तलिफ़ यूसीस ऐं टाउन कमेटीज़ में फॉर्म भराईंदड़ पीपी जा 37, जीडीए जा 9 ऐं 5 आज़ाद उम्मीदवार कामयाब करार ॾिना विया आहिनि। आवाज़ टीवी खे मिलियल लिस्ट मूजिबि बिना मुक़ाबिले कामयाब थियलनि में अक्सरियत जनरल मेंबर, पीपी जा 4 यूसी चेयरमैन भी कामयाब थिया आहिनि। राब्तो कयो आहे मीरपुर माथिले में लतीफ़ वसीर सां। लतीफ़, आगाह कजो ज़िले घोटकी में मकानी चूंडनि जे हवाले सां। जी बिल्कुल, घोटकी ज़िले अंदर जो मकानी चूंडनि जो 6 शिफ्टों जो हलंदड़ है उनमें आवाज़ टीवी के तफ़सील मौसूल थिया आहिनि। उनमें मुख़्तलिफ़ यूसीज़ आहिनि, टाउन से फार्म भरंदड़ 173 जो जनरल मेंबर आहिनि। उनमें पीपल्स पार्टी जा 37 ऐं जीडीए जा 9 ऐं 5 आज़ाद उम्मीदवार कामयाब थिया नी। अहिड़ी तरह 4 यूसी जो चेयरमैन है उहे बिना मुक़ाबिले कामयाब थिया आहिनि। हिकिड़ी डिस्ट्रिक्ट काउंसिल जो मेंबर है वो कामयाब थियो। पर अहिड़ी तरह घोटकी ज़िले अंदर जेके 2 म्यूनिसिपल कमेटीज़ ऐं टाउन कमेटीज़ से जेको आहे सख़्तु मुक़ाबिलो आहे। इन तरह घोटकी ज़िले अंदर ख़ासि तौर ते जेके 1524 उम्मीदवारनि मां 473 जेके उम्मीदवार आहिनि उहे मैदान ते लथल आहिनि ऐं मैदान जेको आहे इन वक़्तु उम्मीदवार वर्क कनि पिया। पर ख़ासि तौर ते चए वञे त जेके ज़िले अंदर जेके पहिरियों चकर तमामु वधीक जेके उम्मीदवार आहिनि, आज़ाद उम्मीदवार जेके मैदान में लथा नी। ऐं उन सां गॾोगॾु 66 यूनियन काउंसिल्स ऐं म्यूनिसिपल टाउन कमेटीज़ अंदर घोटकी ज़िले अंदर चिटो मतल आहे। वॾी तादाद में आज़ाद उम्मीदवार जेके पीपल्स पार्टी, जीडीए ऐं ॿिनि पार्टियुनि जे उम्मीदवारनि सां मुक़ाबिलो कनि पिया। जी ठीक है लतीफ़, वॾी महिरबानी अवां जी तफ़सील खां।